अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनर। ख़बर शामिल कयूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ रिंद जी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज शहीद बेनज़ीराबाद अमजद अली काज़ीअ पारां 2 ॾींहं अॻु अगमी रोल हेल्थ सेंटर दौलतपुर सिफ़न जे डॉक्टरनि तरफ़ां छिते कुते जे बचाव वारी वैक्सीन न ॾियण तां सेशन जज नोटिस वठंदे दौलत सिफ़न जे सिविल ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट 1 फारूक अहमद मेतलो हुकुम जारी कंदे चयो रोल हेल्थ सेंटर दौलतपुर सिफ़न जे डॉक्टरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, जंहिंखां पोइ सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट 1 फारूक अहमद रोल हेल्थ सेंटर दौलतपुर सिफ़न पहुची अस्पताल जी विज़िट कई ऐं डॉक्टर खां मालूमात वठी अहिड़ी रिपोर्ट सेशन जज शहीद बेनज़ीराबाद ॾांहुं मोकिले छॾी। यादि रहे त 2 ॾींहं अॻु दौलत सिफ़न जे सहाफ़ी ऐं सिंध हाई कोर्ट जे वकील महबूब जोखे जी 10 साला न्याणी लालबाईअ खे छिते कुते ॾाढ़ियो हो, जंहिं बाद रोल हेल्थ सेंटर दौलतपुर सिफ़न में संदसि वालिद ऐं चाचनि एडवोकेट एजाज़ अली जोखियो ऐं अब्दुल सत्तार जोखियो वैक्सीन लॻाइण लाइ अस्पताल पहुता, पर उते मौजूद ड्यूटी डॉक्टर नूरुद्दीन सूमरो वैक्सीन लॻाइण खां साफ़ इनकार करे छॾियो ऐं चयाईं त असांखे MS डॉक्टर सईद अहमद खानज़ादा रोके छॾियो आहे त वैक्सीन कंहिंखे बि न लॻायो ऐं हिन वक़्तु शाम थी वई आहे, अवां सुभाणे अचिजो। जंहिंखां पोइ सहाफ़ियुनि ऐं दौलतपुर सिफ़न जे वकीलनि में ताव पखिड़िजी वियो ऐं एहतजाज जो सिलसिलो जारी कयो वियो। होॾां इन मामले जो नाले वारे कानूनदान ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलेजो सीशनपुर शहीद बेनज़ीराबाद बार जे जनरल सेक्रेटरी अली रज़ा चन्ना, असिस्टेंट एडवोकेट जनरल सिंध फज़ल कादिर मीमुण ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी सान्यावंदनि दौलतपुर सिफ़न अस्पताल जे डॉक्टरनि जी अहिड़ी अमल ख़िलाफ़ सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई। हिननि सिहत खाते ऐं लाॻापियल इदारनि खां रोल हेल्थ सेंटर दौलतपुर सिफ़न जे डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।